कोट गुलाम मोहम्मद ढींगार भुरगड़ी भरसा ॻोठ वीरशी कोली में हिंदू बिरादरी जे मज़हबी त्यौहार होली जो रंगारंग प्रोग्राम मुनक़िद कियो वियो, जंहिंजी अॻवानी मास्तर भूरालाल, हरेश कुमार, मुकेश कुमार, चंद्र कुमार कई, जंहिंमें सियासी समाज अॻवाननि शिरकत कई, जंहिंमें डॉक्टर लक्ष्मण शागिर तंज़ीम तालुका कोट गुलाम मोहम्मद जे मुतहरिक अॻवान आफ़ताब सोलंकी, नानजीमल जीवराम, प्रदीप कुमार ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम में मटकी प्रोग्राम पिणु मुनक़िद कियो वियो। प्रोग्राम में मुसलमान हिंदू बिरादरी हिक ॿिए खे मोहब्बतुनि जा रंग हणी होली मल्हाए ऐं मुल्क जी सलामती जे लाइ दुआऊं कयूं वयूं। मीडिया सां ॻाल्हाईंदे मास्तर भूरालाल चयो त असां ही त्योहार हर साल हिंदू ऐं मुसलमान सां गॾिजी मल्हाईंदा आहियूं। चंद्र कुमार चयो त असां होली खे मोहब्बतनि जी अलामत तौरु मल्हाए ख़ुशियुनि जो इज़हार कंदा आहियूं। आख़िर में मुकेश कुमार ऐं उनजी टीम होली जे गाननि जी डांस करे प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।